अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुंजा अकाबिर उलमा किराम ऐ मुअज़्ज़ज़ सामईन, इन बाबरकत मजलिस रहमत ऐं बरकत वारे कुरान पाक जी आ। मुंजा अकाबिर स्टेज ते तशरीफ़ फरमाइन। मां पंहिंजे अकाबिरन जी मौजूदगी में आलिम न पर तालिबुल इल्म हुजण जी हैसियत सां तव्हांजे साम्हूं मुखातिब आहियां। भाऊ इरफानुल्लाह साहब चयो त साईं मौली साहब सां वाइदो कयो मगरिब जो। मूंखे भी वरी इंशाअल्लाह वरी सखर जे पासे को ॿियो प्रोग्राम हो, इन करे साईं खे चयुमि त हालात ख़राब आहिनि, महिल सां वक़्ति निकिरी वञा। दुआ कयो त अल्लाह ताला असां तव्हांजी हाज़िरी पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर मक़बूल फरमाए। वाइज़ ऐं जलसो वक़्तु टाइम सीड़ाए करे आया हो। हेड़े थधि जी थधी मौसम में छाजे लाइ आया हो त क़ुरान ॿुधूं। ॻाल्हायो पोइ क़ुरान ॿुधण आया हो त हिकिड़ी साइड वेही करे तवजे सां वेही क़ुरान ॿुधो। बाक़ी जेकॾहिं हाणे तमाशो ॾिसण आया हो चओ था त मोला छा था चवनि त पोइ बेअदबी पाण खां थींदी कोन्हे, ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाइण ईंदो कोन्हे, न की ॻाल्हाईंदुमि बि सही, छो त क़ुरान पाक जी महफ़िल ऐं मजलिस आहे। पाण ॼाणो
कुरान फरमातो इज़ा कुरिअल कुरान फस्तमिउ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। फरमाए जॾहिं कुरान पढ़ियो वञे त पोइ ॿ कम कयो। हिकु चुप करे वेहो, ॿियो दिलि जे तवज्जे सां वेही करे ॿुधो तां त मां अल्लाह तव्हां ते रहमत कयां। अब कुरान रहमत आहे न, ॻाल्हाईंदा हलो मां इंशाअल्लाह वॾो वक़्तु बि न वठंदुमि तव्हांजो। कुरान रहमत आहे। रहमत वारी कचारी में अची करे गोड़ गमसान कयो, ईअं ठहे नथो मुंहिंजा दा। खुदा रा हिन बाबरकत मजलिस में कुरान ॿुधी असां तव्हां गुनाहनि खां तौबा कयूं, पेशेमान थियूं, पंहिंजे रब खां माफ़ी वठूं। मुंहिंजा दा ख़बर न आहे तव्हां मो मामो मतां अॼु कंहिंजी राति आख़िरी हुजे। मुंहिंजा साईं जेके खिलंदा टाकंदा सफ़र ते रवाना थिया, रस्ते में अहिड़ा हादसा आया जेके खिलंदा विया वापस में उन्हनि जे घरनि में उन्हनि जा जनाज़ा आया। अदाई आहे या कोन्हे? हाँ बा ख़बर ही कोन्हे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो ज़मानो मुंहिंजी उम्मत जे मथां ईंदो, क़त्ल आम हूंदा, बकरा जीअं कुसदा आहिनि। फरमायो न मरण वारे खे ख़बर पवंदी त छो मरां थो, न मारण वारे खे ख़बर पवंदी छो मारियांसि। इहो वक़्तु आयो आहे या कोन आदा? हालात ख़राब थी विया आहिनि तमाम। चऊं था फिलानो हेड़ो, फिलानो हेड़ो, फिलानो हेड़ो। कॾहिं पंहिंजे गिरेबान में बि ॾिठो अथव त असांजा अमल कहिड़ा आहिनि? कॾहिं पाण ॾे तवजो कयो आहे? नाराज़ न थिजो, मुंहिंजा वॾड़ा हो। कुरान पाक जे वाइद में ईंदा आहियूं त बि मस्करी ऐं ठकाव कयूं, हलिया वेंदा आहियूं। कॾहिं तौबा कई आहे? फरमातो कुरान इन्नल्लाह युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम। कुरान फरमातो है सही अल्लाह ताला कंहिं भी कौम जी हालत न मटाईंदो आहे ओ जेसि कौम पंहिंजी हालत पाण न मटाए न कंदो आहे अल्लाह ताला बाने खे अज़ाब जेसि बानो पाण अज़ाब जे लाइ तैयार न थिए। अल्लाह ज़ुल्म खां पाक आहे। अल्लाह ज़ुल्म खां पाक आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जड़ा तव्हांजा अमल हूंदा ख़ुदा हुक्मरान तव्हांखे ओढ़ा ॾींदो। पोइ जड़ा रूह तेड़ा ख़त्म आहे, जड़ा अमल आहिनि तेड़ा फ़ैसिला था थियनि। छो था दाऊं कयो? तवज्जो आहे? तौबा कयो। ॿुधो कुरान फरमातो कुरान इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। कुरान फरमातो जंहिं तौबा कई, तौबा वरी उहो कंदो जेको पाण खे ॾोही मने न। ॻाल्हायो अदा? तौबा उहो कंदो जेको पाण खे ॾोही मने। अदा असां तव्हां गुनाहगार न आहियूं? ॻाल्हायो त सही। इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा। कुरान फरमातो जंहिं तौबा कई, ईमान भी अथस, अमल सालिह कयई, सच्ची नियत सां तौबा करे अमल सालिह कयई। कुरान में फरमातो गुनाह त बख्शींदो मांस पर इनाम भी ॾींदो मांस। जागो था? तवज्जो आहे? जेके निंड पिया हथ खणो मां ॾिसां। हाणे ॾे मूं हिकिड़ो काथे हो? तूं सही ॾिठो ई कोन। तमाशा ई हो। मारे ख्याल, तवज्जो, होशियार थियो। छा फरमाई?
जै तौबा कई पर सच्ची नहीं असा अल्लाह ताला मुझी तौबा वरी गुनाह न थींदो मुके माफ कर वरी गुनाह न कंदुम तौबा के सच्ची नहीं असा वरी अमल साले शुरू के साले अमल करे थो तौबा का बाद अल्लाह फरमातो गुनाह भी बख्शींदो मास इनाम दींदो मास छो विछड़ियल बानो मुझे दर ते आयो आ कियां खाली मोटायास विछड़ियल आयो साईं भला इनाम केड़ो फरमा तो कुरान फौलाए कयो बदलुल्लाहु सय्यातिहिम हसनात कुरान फरमा तो अल्लाह ताला फरमायो इनाम यो दींदो मास बुराइन वारो दफ्तर मेटे बुराइयों नेकिन में तब्दील कंदो मास मादे ख्याल मादे तवज्जो मादे जैसे कुरान जो हया को नहीं ये छा कंदा बेचारा कौम जा सजन ये थींदा न जे पटका बधी बैठा हो जे के हिन जो हया भी कोने कुरान पढ़बो पियो त बंद कयो अगीना मैदान ते भी इन्हनि जो इंतखाब कंदव न कंदकोट वारो मां ॻाल्हायो त सही अखियुनि सां ॾिसो था फरमा तो कुरान तवज्जो कुरान में फरमा तो पुराइन वारो दफ्तर मेटे पुरायूं नेकिन में तब्दील कंदो मास छा पुरायूं नेकिन में तब्दील कंदो मास वरी इंसान गुनाह थी भी वञे न तौबा का बाद छा चवंदा मौलवी साहब तौबा कया वरी जे भजी पवे त पो अल्लाह तो चवे सच्ची नहीं असा तौबा कर इहो इरादो न हो जाए त हाणे तौबा कया तो वरी बटन भी वरी पो कम गलत कम करे व्याज भी खावा जुआ भी खेडा जुल्म ज्यादती भी क्या वरी तौबा कंदम अल्लाह बख्शी दो ये ना सच्ची नहीं असा तौबा कयो वरी इंसान गुनाह थी भी वने वरी दर बंद न कयो थमा वरी तौबा कयो त माफ कया पर हेरे बुधो तौबा सा भी हुकूकुल्लाह जेके अल्लाह जा हक आहिनि उहे माफ़ थींदो हुकूकुल इबाद बाननि जा हक माफ़ कोन थींदो तवज्जो आहे अलाए छा तो फरमाए कुरान फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात कुरान में फरमा तो पुराइन वारो दफ्तर मेटे बुराइयों नेकिन में तब्दील कंदो मास छा तो फरमाए मौलाना बाज़वा बाज़वा हर आंच हस्ती बाज़वा गंदोआ गरोआ बुरोआ पुछड़ोआ बुत परस्ता बांभणा कड़ो पिया मालाह जदर दे मोटिया इंदर गहे मादर गहे नाव में दिनेज सदा बार कर तो बशकस्ती बाज़वा फरमा तो सदबार मां भगी थई 100 दफा तौबा कई वरी इंसान गुनाह थी भी वने मुजी एड़ी दरबार जे में ना उम्मीदी आहे ही कोन उम्मीद ही उम्मीद माफी वठंदा रे त माफी दीदो न गालायो ही न था कंदो लोडियो था दे पाना था हा ना न था कयो माफी वठंदा रे त दीदो न हे वरी छा चो वरी साहब धा कजाय अल्लाह ईमान दीदो अन्या बेईमान अन्या बेईमान ताके वणो आ कराची गाड़ी वरी बस लाहौर वारी में वियो वरी जेको दोस्त चवे दादा तो के गाड़ी या कराची जी न थी लाहौर जी बस त एडे काडे छा चोंदेस दुआ कर पहुंचदुम गालायो कंधो न लोडियो ज़बान सा हा ना कयो पहुंचदो ताके जन्नत रे वणो आया जहन्नम रे नमाज न पढ़णो या केड़ी लाइन आ जन्नत वारी जहन्नम वारी व्याज वठणो व्याज में तो मुसलमान कंध गोड़ जे वाणन खे मारे विया तहां के ना यहां जेके बैठा हो बाबा दामद असा गालियों दिल सा लगे ने वथियो तौबा कर अदा अल्लाह जो कसम एड़ा जवान आहिन पुट जी मयार पी खेली बिया न अदा छोरो खराब थियो थी समझाए क़यामत वारे डी संता जब बुरा अमल सामो जन अल्लाह चवे मोहम्मद अरबी तुजी उम्मत जा हे हाल थई अड़े छोथा नबी के मयार ॾियारो जागो था वरी बी गाल मां ॾिठो जेका मक्के खां मदीने बस वेंदी आ अचन ॾाड़न सां बि खोड़ वेठा
अल्लाह जाने तो मदीने जे सामो जडे मदीने से अंदर जडे दाखिल थी बस खोड़ एड़ा मानो मा डिठा जेके रड़ियों करे रोने लगा ओछा क्यों मां पूछो मां मजे वाला खैर दाए छो थारो जागो था खैर दाए छो थारो भला का फोन आई थो का फौतगी थी वई वनो मदीने था मक्के खां गाड़ी भी हिक वट में बैठा हैं मां पूछा के वादा छो थारो हे कुरान मुझे सामो इशारो करे चन पे मौलवी साहब होडे नजर कर मां जे नजर कई तो रोजे रसूल जो नीला परे खई चमके पूछो मान रोवो छो था जहां करे चन पे मौलवी साहब रो न करे था पेरन को वठी मथे ताई वार वांदो कोने हया थो अचे केड़ो मोह खयो था अड़े जे रब ठायो थो उन जे दर ते न था जेको रब खारायो थो उन जे दर ते न था छो चरिया थी आओ छो मालिक विसारियो सब खुदा वास्ते मुसलमान जाओ मां आयत पढ़े में कुरान फरमातो सुबहान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला कुरान फरमातो पाक आवाज़ात जै सैर करायो पंजे बाने के रात जे कुछ हिस्से में मस्जिद हराम खां वठी मस्जिद अक्सा ताईं अब मेराज महीनो गलायो मासा मेराज महीनो आ न मेराज नबी से का तो फर्श खां वयो या हुयो वयो न वो जेको हर जाए ते हुंदो आ वो वेंदो आ हां बा जेको हर जाए ते हुंदो आ वो माना फर्श ते आए अर्श ते न हो तदे वयो ये फर्श ते आए अर्श ते नहीं अर्श ते आए तो फर्श ते बड़े होड़े बुदो फरमा तो कुरान ला तनसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ अखरजहुल लज़ीना कफरू फ़ानी सुनाइन इज़ हुमा फिल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना कुरान फरमा तो खबरदार अब नबी से हिजरत कई ना हाँ कयो या ना गड केरो अबू बकर सिद्दीक ना काथो हिजरत कयो मक्के खां मदीने वयो ना या हुयो माना हिजरत वाक्यो भी कुरान में मेराज जी गाल भी कुरान में मक्के में आहे तो मदीने में ना है मदीने में आहे तो मक्के में ना है फर्श ते आहे तो अर्श ते ना है अर्श ते आहे तो फर्श ते ना है हर जाए ते हाज़िर नाज़िर अली वली नबी जी जात ना है अल्लाह जी जात तवज्जो है अल्लाह से सब शे भली दी कुरान भी भलो काबो भी भलो नबी भी भलो उम्मत भी गलायो न था उम्मत भी भली फरमा तो कुरान कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास कुरान में फरमा तो तमा भली उम्मत आए हो बुधो कंध कोड जा मुसलमान आओ नंढा या वड्डा पोड़ा या नौजवान ओ नरम गरम बिस्तरन से सुमण वाराओ कुरान एड़ो नहीं किताबन जो सरदार काबो एड़ो नहीं किबलन जो सरदार नबी एड़ो नहीं नबियन जो चीफ सरदार चौथो कुरान भी तवा जो भलाओ काबो भी तवा जो भलो नबी भी तवा जो भलो कुरान में फरमा तो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास कुरान में फरमा तो उम्मत भी तवा भली उम्मत भी अल्लाह कुरान में चोन ते भली उम्मत हा कयो या ना कयो तो मागी नाला और भली उम्मत के चो नमाज चे चोंदो दुआ कजाई बाकी भला पटका भलो लकड़ो भला कपड़ा पूछे दबा छो बीठो जे गडन जी गोया उन जे इंतजार ता के ना या बाबा अरे छो बीठा हो बहुत बरो जे मौलवी साहब गडन जी गोया
हाने भली उम्मत कुरान भी भलो काबो भी भलो नबी जी भलो उम्मत भली हिन कुरान जो इंतजार करे या गडन जो हां बा या गल सुन दे थी गलायो तो मासा कुंतुम खैरा उम्मतिन उखरजत लिन्नास कुरान फरमा तो तमा भली उम्मत आयो सही भली उम्मत जो कम केड़ो आओ फरमा तो कुरान तामुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर कुरान फरमा तो भलन जो कम ही हो आओ पण भी नेकी कयो बेखे नेकी जो हुक्म कयाओ पण भी बुराई खां बचो बेखे बुराई खां रोकियो हे कुरान तो फरमायो भलन जो कम आओ उलमा ता के कादे सडन ता न गलायो ता जी मर्जी मां बे साफ पटिया भला जट हां भला भलन दे भलाई दे सडने वथा ना हां बुधो कुरान अर्ध छाक्यम कुरान किताबन जो सरदार काबो किबलन जो सरदार नबी नबियन जो चीफ सरदार एड़ो नबी असा तवा के नहीं ओ मुसलमानो खुदा वास्ते बुधो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ पे घरे रब्बे अरनी अल्लाह दीदार कराओ अल्लाह ताला फरमाए तो लन तरानी न दिसी सगंदे मूसा घरे पे तभी जियारत ना महबूब घरे ही कोन तो खुदा पान तो घुराए बुधो हो कलीमा है हबीबा जागो था हो कलीमा है जल्दी कर मैं खत्म हो गया आवाज बुधो मूसा तूर से आओ बुधो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम घरे पे अल्लाह फरमायो नदी सी सगंदे हजारा पर्दन माओ हिकड़ो पर्दो जे पर के नूरानी तजली जबल जे मथाई जबल सड़ी वियो मूसा पे होश खर मूसा सएकाओ मूसा पे होश टिकरी पियो ओ जरे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज टाइम आयो अल्लाह फरमाए तो जिब्राइल जी रब्बे जलील वन मुझे मोहम्मद अरबी के जागाए केरा नूरी मलाइक जिब्राइल जय के 600 पर कद जमीन का आसमान ताई फरमाए बुधो है दे ना आके ना आयाल ना धीर ना पुत्राओ ना खाए ना पिए नूरी मखलूक जो सरदार आओ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हटायो फरमाए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी सुम्या प्यान जिब्राइल फरमाए तो अल्लाह मोहम्मद आराम में सुम्यो पयो किया जागायास साईं नालो वठी करे सजास अल्लाह ताला फरमाए तो जिब्राइल जी रब्बे जलील केड़ियों तो गालियों करे मता पे अदबन माना लिखजी वने नाले सा त पंजे महबूब के मां खुदा पाण ही न सजो ए अच्छा नबी से के न मनीदा पिणे के मनीदा नबी के न मनीदा हेडे तू तो छड़ो चंदो नबी नूर आ हे कुरान मुझे सामो आ मां मुझे अकाबरन जो अकीदो आ मां तो उलमा जो बजो तालिब ले मां पांजे वडन की मौजूदगी में तो गालाया ऐ समझ माण्हू के सबक तो बुधाया इंशाअल्लाह बुधो हेदे मां जो है मुझे अकाबरन जो अकीदो आ दुनिया वाला चंदो नबी नूर आ मां तो जवान नबी नूर जो भी सरदार नूर मेराज वाली रात नौकर ता चंदो की तवज्जो चंदो की अल्लाह फरमाए जिब्राइल नाले सा त मां भी को सजो थमा मूसा अलैहि सलाम के जैन बुधो इजरा नारा फकाल ले अहलिहिम खुसा इन्नी आनस्तु नारा लाली आतीकुम मिनहा बिकबसन औ अजदु अलन्नार हुदा फरमा तो कुरान फलम्मा अताहा नूदिया या मूसा जागो था तवज्जो है फलम्मा अताहा नूदिया या मूसा नाले सा सजे ना गालायो ना था नाले सा सजे ना होदे कुरान चा तो फरमाए या ज़करिया उनके भी नाले सा उनके भी वरे होदे छा तो चवे सी या यहया होदे कुरान तो चवे वैलो मदियना खाहुम शुआइबा हेरे नबियन जा नाला वठी करे तो
सदे पर जरे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पियो सदे छा पियो फरमाए थी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव नकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। हेरे नबी के लकबन सा पियो सदे ओ चादर ओढ़ण वारा जवान ओरे पुछ थिया अय्युहल मुद्दस्सिर ओ कंबल वेढ़ण वारा जवान ओरे करे चल पियो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। जिब्रील केड़ियूं थो गालियूं करे नाले सां त मां भी न सड़ियो थमास नाले सां त मां भी न सड़ियो थमास छा पियो चवेस साईं बाकी कीअं जगायां जिब्रील तो जे मुंह खे मां अल्लाह ताला जन्नत जे काफूर वारी मिट्टी मां ठाहियो आहे। जिब्रील तू पांजो मुंह इमामुल अंबिया जे कदमन मुबारकन जे तिरन सां मिलाए तो जे काफूर वारी थधाण इमामुल अंबिया जे कदमन मुबारकन जे गरमाश के लगंदी मुंजो महबूब पांजो पाण जागी पवंदो। एक गाल भी अल्लाह फरमायो जिब्राइल जी साईं तो जे चप्पन खे जेके चप हिन काफूर वारी मिट्टी मां ठाया थन फरमाए तू पांजा चप मोहम्मद अरबी जे कदमन जे तिरन सां मिलाए मोहम्मद अरबी जे कदमन खे चुम्मी दे तो मोहम्मद जागे। अड़े तू तो चवंदो आ नबी नूर आ मां तो चवां नबी नूरन जो भी गाल आयो यार नबी नूरन जो भी सरदार बुधो अर्द छा कयां किए पियो सडे छा पियो फरमाए कुरान आखिरी गाल फरमाए तो कुरान वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला। फरमाए एडो तो नबी प्यारो तस ओ जने मुशरिकीन मक्का जो वफद आयो गाल के खुटाया थो फरमाए जने मुशरिकीन मक्का जो वफद आयो नबी से का 3 सवाल पूछाओ नबी से फरमायो सुभाणे अच जाओ वरी जी आया नबी से फरमायो सुभाणे अच जाओ वरी ट्रेनिया ते आया नबी से फरमायो सुभाणे अच जाओ सुभाणे सुभाणे प्या कन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए सही न ॻाल्हाईंदो अज सही अल्लाह जो वही ना अचे फरमा तो कुरान वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। कुरान तो चवे नबी एस ताईं न ॻाल्हाईंदो आहे जेस ताईं अल्लाह जो वही ना अचे कलाम अल्लाह जो हूंदो आहे ज़ुबान मुहम्मद रसूलुल्लाह जी हूंदी आहे। तवज्जो मारे ख्याल उलमा लिखियो 18 ॾींहं कल लिखियो 14 ॾींहं गुज़रिया वही ना आई मुशरिकीन मक्का जो काविड़ जी छड़े वयस नबी से गमगीन थिया ताकि जल्दी वही ईंदी ही शायद ना आई काविड़ जियो अल्लाह फरमायो जिब्राइल जी मुंहिंजा साईं वन खण कुरान मुझे महबूब वट पहुंच चाचे वज़ुहा सुना तुझे चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा तुझे जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा कला तुझे रब तोखे छड्यो भी ना है तो खां कावड़ियो भी ना है तुझे रब तोखे छड्यो भी ना है तो खां कावड़ियो भी ना है न तू माखे छडींदो आ न मां तोखे मोहब्बत पंहिंजी जाइ दे मोहम्मद कानून पंहिंजी जाइ चाचे मोहब्बत पंहिंजी जाइ ते कानून पंहिंजी जाइ ते मुशरिकीन मक्का जे पुछनी पिया सवालनि जा जवाब न पोइ तूं सुभाणे सुभाणे पियो करे छा ॿुधो कुरान फरमाए तो कुरान ला तक़ूलन्ना लिशैइन इन्नी फाइलुन ज़ालिका गदा इल्ला अन यशा अल्लाह। ओ मुझा नबी इमामुल अंबिया हरगिज़ ये न चओ जाए सुभाणे कम मां ज़रूर कंदुमि सुभाणे सुभाणे पियो करे तॾहिं वही बंदि कई मां मोहब्बत सां एॾी आहे जे जंहिं घिटड़ में तूं घुमे पियो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद तोसां मोहब्बत एतिरी आहे जंहिं घिटड़ में मोहम्मद घुमे ख़ुदा क़ुरान में उन्हनि घिटड़नि जा कसम पियो खणे
मोहब्बत पांजी जाए ते कानून पांजी जाए ते सोना नबी पुछनी प्याद तो सुबाने सुबाने पियो करे ला तकुलन लशैन इन्नी फाइलुन ज़ालिका गदा हरगिज़ न चो जाए कम त सुबाने कम मां जरूर कंदुम इल्ला इंशा अल्लाह मोहम्मद जेको कम करे इंशाअल्लाह चवंदो इंशाअल्लाह न चे तने वही बंद चो हेरे चो त असां तांजे नबी जो मेराज बरहक गालायो पर मेराज वारी रात गाल के खुटाया असां तांजे नबी के अल्लाह जेका उम्मत जे लाए सुखड़ी दिनी आ उहा भी खबर थौ न हां बा कुरान कहीं दिनो कहीं मोकलियो आ कुरान ये एहसान कहीं क्यों थव काबो नबी ये एहसान नबी दुआऊं घुरन पिया तभी ना असां तवा दुआ को न घुरी से यो अल्लाह जो एहसान है हां बा बुधो जेथो तिलावत कयो त कलामुल्लाह थव तवाफ कयो त बैतुल्लाह थव इबादत कयो त अल्लाह थव ताबेदारी कयो त मोहम्मद रसूलुल्लाह मुल्क कहीं जो आदा गालायो गालायो तो खत्म क्या कहीं जो मुल्क पढ़ा कुरान तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर कुरान फरमा तो बरकत वारी रात ना अल्लाह जिया ओ जे कब्जे कुदरत में मुल्क कहीं जे हथ में मुल्क मुल्क कहीं जो तो के असा के कहीं ठायो हेरे हेरे मारे तवज्जो होशियार थी जो मुल्क अल्लाह जो त कानून भी आस्ते सा गलायो कानून भी मुल्क अल्लाह जो कानून भी मुल्क अल्लाह जो कानून अंग्रेज जो गलायो ही न था मुल्क अल्लाह जो त कानून भी मुल्क अल्लाह जो त कानून भी लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द कुरान फरमातो जमीन आसमान अल्लाह जो मुल्क फरमातो कुरान वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क कुरान तो फरमाया अल्लाह जे मुल्क में कोई भी शरीक अल्लाह जे मुल्क में कोई भी शरीक हेरे चो मुल्क अल्लाह जो कानून भी मुल्क अल्लाह जो कानून अंग्रेज जो ठहे थो गालायो यार गालायो मुल्क अल्लाह जो त कानून भी आबा मौलाना मसरूर बुधो मसरूर गालायो न था छाजे पुठी खुद डेण पाक कुरान खे मुनासिब न थी कहे मुसलमान खे ता गालायो त मां खत्म कया पुठी खुद डेण पाक कुरान खे मुनासिब न थी कहे गालायो यार कहे चेथो रसे झलाई चोरन जी नानी भी तू शराबी कबाबी ऐजानी भी तू ऐ वायदे जो कूड़ो कुरानी भी तू थो घट वध जवे आले मनशान खे गालायो ही न था मां कया जा बेकदरा जागो था गालायो तो मां समझा तो सही मानन में वायदा ले मुकाम में नारे हुकरे जो मां काल में समझो हां कयो न समझो ना कयो चाचे रसे झलाई चोरन जी नानी भी तू शराबी कबाबी ऐसानी भी तू ऐ वायदे जो कूड़ो कुरानी भी तू अल्लाह मसरूर जी कब्र ते रहमत करे हां ऐ वायदे जो कूड़ो कुरानी भी तू थो घट वध जवे आले मनशान खे पुठी खुद डेण पाक कुरान खे मुनासिब न थी कहे मुसलमान खे ता गालायो त पो हिकड़ो लफ्ज चवा जिन्नत हसरत हुंदो कंदकोट वारो जागो था भैया तुम देखो मजो सा पक्का अल्लाह अकबर हेरे हेरे बुझ जाए हाने तवज्जो चेथो जमीयत के चढ़ंदे न किरंदे को गम खुदा ले लड़े थी खुदा जो कसम गलायो दियो दफा जागो था निंद्र ना आयो आखिरी लफ्ज बिल्कुल आखिरी छा तो चेथो जमीयत के चढ़ंदे न किरंदे को गम खुदा ले लड़े थी खुदा जो कसम फतह ना फतह आधणी जो अकम
फतहना फतह आधणी जो अकम दिसे थी न पैसे ऐं सामान खे पुठी खुद ॾियण पाक क़ुरान खे मुनासिब न थी कहे मुसलमान खे। अस्सलाम।